सैलाब मुतासरीन पारां ज़मीन ते कब्ज़े थियण ख़िलाफ़ जाम नवाज़ अली प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो। शिकारपुर जे ॻोठ सोबत खान मरी जे रहवासियुनि मर्द औरत ऐं ॿारनि समेत प्रेस क्लब साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त असांजी ज़मीन ते कब्ज़ो कयो वियो आहे। इन हवाले सां अब्दुल कादिर मरी, हाफ़िज़ मंज़ूर अहमद मरी चयो त हालिया बरसातुनि सबबि असां घर ख़ाली करे हिते आयासीं त पोयां जाफ़री बिरादरी जे माण्हुनि असांजी ज़रई ज़मीन 72 एकड़नि ते हथियारबंद विहारे कब्ज़ो करे वरितो आहे। गुज़िरियल ॾींहुं असांजा माण्हू पंहिंजे ॻोठ विया त उते उन्हनि मथां फायरिंग करे मर्दनि ऐं औरतुनि ते तशदुद करे उन्हनि खे ज़ख़्मी कयो वियो। उन्हनि खे बाअसर माण्हुनि जो सपोर्ट हासिल आहे ऐं उतां जी पुलिस बि उन्हनि जी धुर बणियल आहे। पुलिस ज़मीन ख़ाली कराइण बदिरां असांजे माण्हुनि खे गिरफ़्तार करे उन्हनि खे ज़मीननि ते अचण खां रोके रही आहे। असां जमीयत उलमा इस्लाम सां तालुक़ रखूं था। हुननि सुप्रीम कोर्ट, वज़ीर आज़म, IG सिंध ऐं ॿियनि वस वारनि इदारनि खां अपील कई त संदनि ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु कराए उन्हनि खे पंहिंजी ज़मीन ते रहण ॾिनो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।